अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी आए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवाण में कोरोना वायरस के बचाव लाइ शहरी इत्तेहाद समाजी अॻुवाणनि सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि जी अॻुवाणी में खानवाण शहर के चइनी तरफ़नि खां आज़ान ॾिनी वई। आज़ान ॾींदड़नि में हाजी गुलज़ार वरड़, सैयद आशिक शाह, वक़ार कुंदर, अब्दुल हफ़ीज़ सता, हाजी मोहम्मद यासीन कुंदर, ज़हूर अहमद, बशीर अहमद भट्टी ऐं ॿिया शामिल। वायरस के बचाव खातिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पिण हदीस आहे त जंहिं बि इलाइक़े में बीमारी या का वबा अचे त उन शहर के चइनी तरफ़नि खां आज़ान ॾिनी वञे ऐं अल्लाह पाक जी इबादत कई वञे। कोरोना वायरस के ख़ात्मे लाइ दुआऊं पिण घुरियूं वयूं। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।